अस्सलाम वालेकुम दोस्तों। प्रोग्राम सुराण ऐं तव्हां साण शाहजहान ख़ास केरी। अॼु असांजे प्रोग्राम में तमामु ख़ूबसूरत चूंडूमाणी शहर इस्लाम कोट लॻ ॻोठ सेनियार विकिया खां भलोड़ एडिटर अनवर अली विकियो साहब। पुराणे कंहिं सिके वांगुरु हयाती हाण लॻंदी आहे, सफ़ा सुनसान लॻंदी आहे। ज़ख़्मी कंहिं पखी वांगुरु अञा ताईं यार फतकूं पिया, कयल पंहिंजा सभई वाइदा भुलाए तो छॾिया आहिनि। उदासी जा सभई बादल असां ते रोज़ बरसनि था, असां सां गॾु जेके शामूं गुज़ारियूं तो पिरी आहिनि, अञा से कोन विसरियूं आहिनि। असीं तुंहिंजे मुहबत में अञा बि यार लोड़ियूं पिया, सिवा तुंहिंजे पिरी आहियूं पुराणी कंहिं इमारत जीअं मुअनि जी ॼण मिसल आहियूं। सभई ख़ुशियूं लॾे वियूं आहिनि, टुटल ॿेड़ी जीअं आहियूं। असांजी दिलि जे गुलशन खे दुखाए तूं हलियो वियो आहे, अञा ताईं दुखे थो पियो। ॾुखनि जा के वॾा बादल निमाणी दिलि ते बरसनि था, पोइ बसि रोज़ सांझी जो अव्हां खे ई पुकारियूं था, अव्हां जी सार जो पंछी। जॾहिं बि यार बोले थो निमाणू रूह रोले थो, निमाणू रूह ही रोले थो। तमामु भलोड़ चूंड मूसा कपरी जो ख़ूबसूरत नज़म असांजे प्रोग्राम जे लाइ चूंड कयो। भलोड़ एडिटर अनवर अली विकियो, शहर इस्लाम कोट लॻ ॻोठ सेनियार विकिया खां। साईं वॾी महिरबानी, तमामु बहितरीनु इंतिख़ाब तव्हांजो।